सिंध में सरकारी नौकरियुनि लाइ डोमिसाइल पीआरसी फॉर्म डी ऐं सुञाणप कार्ड में सिंध जो मुस्तक़िल पतो लाज़मी हुजण बावजूदि सिंध जे स्कूल एजुकेशन खाते ॿियनि सूबनि जे 400 खां वधीक IBA टेस्ट पास उम्मीदवारनि खे PSTs ऐं GSTs जा आर्डर त ॾेई छॾिया आहिनि, पर हाणे अकाउंटेंट जनरल डोमिसाइल सिंध ऐं क़ौमी सुञाणप कार्ड में ॿियनि सूबनि जो मुस्तक़िल पतो हुजण करे अहिड़नि उम्मीदवारनि खे पघारूं ॾियण खां इनकार करे छॾियो आहे। कुझु वक़्तु अॻु स्कूल एजुकेशन खाते पारां IBA टेस्ट ज़रिए उस्तादनि जी कयल भर्तियुनि में 800 ॿियनि सूबनि जा माण्हू भर्ती थियण वारे इंकशाफ खां पोइ अहिड़नि 400 खां वधीक उम्मीदवारनि खे PSTs ऐं GSTs जा ऑफर आर्डर जारी कया विया ऐं अञा उहो सिलसिलो हलंदड़ आहे। जेतोणीकि अहिड़े इंकशाफ खां पोइ सेक्रेटरी स्कूल एजुकेशन अकबर लगारी ॿियनि सूबनि जो क़ौमी सुञाणप कार्ड रखंदड़ उम्मीदवारनि जा डोमिसाइल ऐं PRC चेक करण लाइ सिंध जे समूरनि DCs खे हिदायतूं जारी कयूं, पर 1 साल गुज़रण बावजूदि उन्हनि 800 उम्मीदवारनि जे दस्तावेज़नि जी जांच मुकमल न थी सघी आहे। सेक्रेटरी स्कूल एजुकेशन अकबर लगारी जी सरबराही में क़ाइम स्क्रूटनी कमेटी 400 खां वधीक उम्मीदवारनि खे क्लियर करार ॾींदे खेनि ऑफर आर्डर जारी कया आहिनि, जंहिंजी सुञाणप कार्ड में मुस्तक़िल पतो सिंध जो न आहे, पर तंहिं बावजूदि उन्हनि मां 400 खां वधीक उम्मीदवारनि खे नौकरियुनि जा आर्डर जारी कया विया आहिनि, जिन खे सिंध जे अकाउंटेंट जनरल ऑफिस पघारूं जारी करण खां जवाबु ॾेई छॾियो आहे। अहिड़ी सूरत में ज़रूरत उन ॻाल्हि जी आहे त मामले जी सही नमूने जांच करे ॿियनि सूबनि जो क़ौमी सुञाणप कार्ड रखंदड़नि जी नौकरियुनि जा आर्डर रद्द करे सिंध सूबे जे हक़ीक़ी वारसनि खे नौकरियूं ॾेई साणनि इंसाफ़ कयो वञे।